बरसात इनामन जीते थी जित खुलन लिफाफा बंद। दमादम सिंध, दमादम सिंध। अस्सलाम वालेकुम, केड़ा हाल है? खुश आयो, चाक चंगा भला? एक ही का जवाब है, अस्सलाम वालेकुम। केड़ा हाल है? खुश आयो, चाक आयो, चंगा आयो, भला आयो? रोज़ा वोज़ा रखो पिया? सभई रोज़ा रखिया अथव या गुस्साया अथव? चलो जी नाज़रीन, तव्हांखे बि भली कार, कीअं आयो? खुश चाक चंगा भला? वेलकम था चऊं तव्हांखे दमादम सिंध में। ऐं दमादम सिंध जो आगाज़ हमेशह ज़बरदस्त तरीक़े सां थियो आहे ऐं माशाल्लाह 10 रोज़ा पूरा थी विया ऐं ख़बर ई न पई ईअं ई रमज़ान जो महीनो हले वेंदो। त पोइ मां हमेशह चवंदो आहियां, काफ़ी ट्रांसमिशन्स कयूं आहिनि, किथे महिमान रमज़ान हूंदो आहे त रमज़ान महिमान हूंदो आहे, पर मां हमेशह चवंदो आहियां त हीउ महीनो महिमान न आहे, असां महिमान आहियूं। थी सघे थो अॻियों रमज़ान असांखे नसीब थिए या न थिए, सो इबादतूं कंदा रहो। हीउ रमज़ान ता क़यामत हिते ईंदो रहंदो। महिमान पाण आहियूं, सो पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखो, ॿियनि माण्हुनि जो ख़्यालु रखो। ऐं जेकॾहिं तव्हांखे दमादम सिंध में अचिणो आहे त जल्दी अची वञो असांजे दमादम सिंध में। नंबर असांजो स्क्रीन ते हले पियो, जल्दी जल्दी तव्हां हुनखे छा कंदा, छो त सलमान रंध अची वियो आहे हेॾा, त तव्हां रजिस्ट्रेशन कराईंदा पंहिंजी ऐं असांजे प्रोग्राम दमादम सिंध में अची वेंदा। सो वेलकम था चऊं, तव्हांखे भली कार था चऊं। सभ खां पहिरियां जेके हाज़रीन असांजा आयल आहिनि, जेको पहिरियों दफ़ो आयो हथु त मथे करे, शाबाश। अच्छा माशाल्लाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। ऐं जेको ॿियो दफ़ो आयो उहो हथु मथे करे। अच्छा, सिंधी स्पीकिंग केतिरा आहिनि? ताड़ी वॼायो। ऐं उर्दू स्पीकिंग कितने लोग हैं जी? चलो जी ज़बरदस्त। त अॼु बि असां ईअं मतिलबु उर्दू सिंधी मिक्सिंग शो कंदासीं। सो ख़ुशि हुजो, आबाद हुजो। थैंक यू वेरी मच। भई असांजा स्पॉन्सर्स आहिनि, उन्हनि जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं थी वञनि। अच्छा, सभ खां पहिरियां मारियो पास्ता आहे, जिते ज़ाइको रिवायत सां मिले थो। मारियो पास्ता जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं। पांडा केमिकल्स, खुशबू और सफ़ाई साथ साथ पांडा केमिकल जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं थी वञनि जनाब। शहरी हुजे या इफ्तारी हुजे, चांहि जो कप लाज़मी हूंदो आहे, छो त मां सॼो साल चांहि न पीअंदो आहियां, पर रमज़ान जे महीने में चांहि पीअंदो आहियां। सो शहरी हुजे या इफ्तारी हुजे त चांहि जो कप हुजणु। ऐं चांहि जेकॾहिं सिंध जी नंबर 1 चांहि टपाल मेज़बान हुजे त पोइ छा ई ॻाल्हि थी वञे। वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स असां सां गॾु आहिनि जी। वकार ग्रुप की तरफ से, वकार नाम है बुलंदी का। वकार बिल्डर्स जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं। नेल्सन पेंट, रंग ज़िंदगी का। भाई नेल्सन पेंट जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं। नेल्सन पेंट जे लाइ चवंदा त नेल्सन पेंट जी हिकिड़ी ख़ुशूसियत आहे जेका 25% एक्स्ट्रा कवरेज ॾींदी आहे तव्हांखे, जेका चवंदो आहियां त घटि पेंट में तव्हांजो पूरो घर जेको आहे सो पेंट थी वेंदो आहे। सो ज़ोरदार ताड़ियूं नेल्सन पेंट जे लाइ भई। अच्छा जी, तिफल बेबी डाइपर्स असां सां गॾु आहिनि। पाकिस्तान जी पहिरीं ISO 9001 सर्टिफाइड डाइपर्स ठाहिण वारी कंपनी आहे। तिफल बेबी डाइपर्स जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं थी वञनि। इग्लू, मामा मियाँ रसबरी पॉप, इग्लू का साथ है, इग्लू क्या बात है, इग्लू फुल ऑफ फन, इग्लू जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं। बेक पार्लर, द ट्रू पास्ता एक्सपर्ट बेक पार्लर जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं थी वञनि जनाब। बेक पार्लर जे लाइ। NX, हर काम आसान अब NX के साथ। भाई NX जे लाइ बि ज़ोरदार ताड़ियूं थी वञनि। बेनिश जे लाइ बि ज़ोरदार ताड़ियूं थी वञनि। बेनिश ॾाढी सुठी पई लॻे। एडोर, तू है हसीन, मास्टर ऑफ हेयर कलर्स, एडोर जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं थी वञनि। छा कजे, मैक्सिफाई एनर्जी, सबकी ज़रूरत, मैक्सिफाई जे लाइ बि ज़ोरदार ताड़ियूं थी वञनि। मरहबा, पाकिस्तान जो पहिरियों नंबर नेशनल हर्बल प्रोडक्ट्स ब्रांड मरहबा गुलबहार जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं। GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स असां सां गॾु आहिनि जी, उन्हनि जे लाइ बि ताड़ियूं थी वञनि। शाबाश, ताड़ियूं था वॼाईंदा रहो। ही स्पॉन्सर्स ई आहिनि जेके गिफ्ट ॾींदा आहिनि, जो ही शो हलंदो आहे पूरो साल। ठीकु आहे, ताड़ियूं था वॼाईंदा रहो हिन जे लाइ। तिब्बत सिनो क्रीम बाय कोहनूर केमिकल, एशिया जी मशहूर तरीन ब्यूटी क्रीम तिब्बत सिनो जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं थी वञनि जनाब। मेडोरा ऑफ लंडन, लिपस्टिक, नेल पॉलिश 100 से ज़्यादा रंगों में दस्तियाब है, माना 100 खां वधीक रंगनि में दस्तियाब आहे मेडोरा ऑफ लंडन, उन जे लाइ बि ज़ोरदार ताड़ियूं। ब्लैक ब्यूटी टेलकम पाउडर लगाइण खां पोइ मूंखे कंहिं परफ्यूम जी ज़रूरत न आहे, ब्लैक ब्यूटी जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं थी वञनि।
ब्लैक रोज कलर सेफ क्रीम हेयर डाई क्रीम स्टेन फ्री 100% ग्रे कवरेज ब्लैक रोज जे लाइ बि ज़ोरदार ताड़ियूं थी वञनि शाबाश। रिवायत कुकिंग ऑयल एंड बनस्पति बरसों की रिवायत आज का अंदाज रिवायत कुकिंग ऑयल जे लाइ बि ज़ोरदार ताड़ियूं थी वञनि। निज़वा इंटरनेशनल भाई निज़वा इंटरनेशनल वारा चवनि था त हिकु दफ़ो इस्तेमालु करण खां बार बार चओ हाणे सिर्फ़ निज़वा जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं। फेस फ्रेश जो फेस फ्रेश वो ही ब्यूटीफुल भाई फेस फ्रेश जे लाइ बि ज़ोरदार ताड़ियूं। इधर कच्ची आबादी वाले तालियां नहीं बजा रहे छो। ज़्यूनिक सोलर एनर्जी अब खुल के जियो ज़्यूनिक सोलर जे लाइ बि ज़ोरदार ताड़ियूं। अजवा अवां जी कुकिंग जी अजवा आहे यूनिक अजवा जे लाइ बि ज़ोरदार ताड़ियूं। टाउन वन हिकु नओं शहर जदीद तामीर नई सोच ऐं समूरियुनि सहूलियतुनि सां गॾु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अवां जे रहाइश जे लाइ टाउन वन जे लाइ बि ज़ोरदार ताड़ियूं भाई। यूनिक बैटरी द पावर इज हेयर हमेशा का साथ यूनिक बैटरी जे लाइ बि ज़ोरदार ताड़ियूं। पाकिस्तान जो नंबर 1 ब्रांड क्वीज आइसक्रीम शरबत पाकिस्तान का कोला क्वीज कोला जे लाइ बि ज़ोरदार ताड़ियूं। ओलेविया सां गॾु ओलेविया शुक्रिया भाई ओलेविया जे लाइ बि ज़ोरदार ताड़ियूं थियूं। माशाल्लाह माशाल्लाह भाई एतिरा स्पॉन्सर त आहिनि असां वटि असांजो शो भरियल हूंदो आहे केरु हथे ख़ाली त न बीहंदो आहे माशाल्लाह। सो अल्लाह नज़र बद खां बचाए दुश्मननि जी नज़रुनि खां बचाए अल्लाह साईं। ज़ोर सां चओ आमीन शाबाश। हो चवंदा आहिनि न त छा क्या बोले जलते हुए का मुंह काला जलते रहो जलते रहो जलते रहो। हलो भाई त भाई प्रोग्राम जो आगाज़ था कयूं। ज़बरदस्त प्रोग्राम आहे धमाधम सिंध ऐं केरु इंजॉय करणु आयो आहे केरु सिर्फ़ु ताड़ियूं वॼाइणु आयो आहे इहो तव्हां डिसाइड कंदो छो त मूंखे ख़बर आहे जेको इंजॉय कंदो ताड़ियूं वॼाईंदो रहंदो रित तेज़ीअ सां हलंदो दिमाग़ जो कमु ज़बरदस्ती सां कमु कंदो त पोइ तव्हां गेम्स बि खटे ॾींदा। ओके जेकॾहिं तव्हांजी इजाज़त हुजे हिकिड़ो ॾाढो ज़बरदस्त आहे फरमाइश ते गानो ॻायां थो भई कंहिंजी फरमाइश आहे छा था चओ गानो तव्हांखे ॿुधायूं हिकिड़ो उन खां पोइ तव्हां खां बि ॿुधंदासीं। बेपरवाह मुंहिंजी मिनथुनि जो न थई ख्याल रोज़ रुआं थो तो लय मरां थो रोज़ रुआं थो तो लय मरां थो जीअण कयई जंजाल बेपरवाह मुंहिंजी मिनथुनि जो न थई ख्याल। बेपरवाह मुंहिंजी मिनथुनि जो न थई ख्याल बेपरवाह मुंहिंजी मिनथुनि जो न थई ख्याल रोज़ रुआं थो तो लय मरां थो रोज़ रुआं थो तो लय मरां थो जीअण कयई जंजाल बेपरवाह मुंहिंजी मिनथुनि जो न थई ख्याल बेपरवाह मुंहिंजी मिनथुनि जो न थई ख्याल। रोज़ रुसण ते ज़ोर आ तोहें जो रोज़ रुसण ते रोज़ रुसण ते ज़ोर आ तोहें जो तूं जे छॾींदे पोइ हिते मुंहिंजो अहिड़ो थींदो हाल बेपरवाह मुंहिंजी मिनथुनि जो न थई ख्याल बेपरवाह मुंहिंजी मिनथुनि जो न थई ख्याल बेपरवाह मुंहिंजी मिनथुनि जो न थई ख्याल।
बहाना तू तो नचाई दई बहाना दई बहाना तू तो नचाई खाली गाल में ओ साई पूरो थी वियो साल बेपरवाह मुंहिंजी मिनतुन जो न थई ख्याल बेपरवाह मुंहिंजी मिनतुन जो न थई ख्याल रोज़ रुआ थो तोले मरा थो रोज़ रुआ थो तोले मरा थो जीअण कई जंजाल बेपरवाह मुंहिंजी मिनतुन जो न थई ख्याल हलो भाई त मां वठां थो नंढो ब्रेक हीअं वैसे हीअं खोड़ सारा सेगमेंट आहिनि उन्हनि जे लाइ तयारी कयो ऐं इंजॉय कयो खिलंदा रहो ख़ुशि रहो आबाद रहो तूं त ॾाढो खिल जेका विच में वेठी आहे भेण थोरो खुली खिल हीअं मतिलबु बाक़ाइदे ॾंद ॾिसण में अचनि ओके जी त मां हीअं वियुसि हीअं आयुसि प्रोग्राम में नंढे ब्रेक जो वक़्तु थियो आहे बरसात इनामन जी थे थी जित खुलन लिफाफा बंद दमादम सिंधी दमादम सिंधी ओके जी वेलकम बैक खुशामदीद भली कार अगेन एक दफ़ो ॿीहर अवां सभिनी खे जेके घर में वेठी इंजॉय पिया कनि तो तव्हांखे घर वेठे त इनाम नथो ॾेई सघां हिते अचो त भले तव्हांखे ॾेई सघां थो सो भई केरु आहे जेको मूंखे गानो ॿुधाईंदो ज़बरदस्त तरीक़े जो गानो अचे न अचे गानो ॻाइणु खपे माण्हू खे तॾहिं मां गानो ॻाईंदो आहियां स्टार्ट में जीअं मुंहिंजो प्रोग्राम ॾाढो ज़बरदस्त थिए 2 कलाक मुंहिंजा ईअं गुज़री वञनि सो गानो जेको आहे उहो तव्हांजो टेंशन ख़तमु कंदो आहे तव्हांखे स्ट्रेस फ्री कंदो आहे गानो ॻाईंदा रहंदा कौन है जो मेरा गाना ॻाए अच्छा तव्हां सभु इहे वात पटे छो पिया ॾिसो मूंखे गाना गाना है इधर हाँ तो तभी मैं बोलता हूँ फिर मेरे चैनल वाले बोलते हैं कि भाई सिंधी में सारा शो करो सिंधी में कैसे करूँ कुछ लोगों को समझ में भी तो आए हा बा अच्छा जी यूनिक सोलर असां सां गॾु आहे असांखे असांजे मार्केटिंग हेड मैसेज कयो तो यूनिक अची वियो सही थी वियो हा बा केरु आहे भाई गानो ॿुधाईंदो मूंखे मर्द खपनि 3 मूंखे भेनरूं खपनि 3 मर्द 3 भेनरूं गानो अचे न अचे गानो ॻाइणु खपे माण्हू खे GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स वारनि जे ताउन सां हिकु ख़ूबसूरत सेगमेंट जंहिंमें मिलंदी आहे मूंखे LED जेको गानो सुठो ॿुधाईंदो अम्मा तूं नंढड़े खे संभालींदीअ गानो ॿुधाईंदीअ इहो कंहिंखे ॾेई ईंदी हा ॾेई आहे अबा ॾेई आहे हुन वटि अॻे ई 3-4 पिया आहिनि कीअं थी करी इहो ज़िंदगी कीअं गुज़रे हा घटि ॿार ज़िंदगी आसान चए थी गानो बि ॻाईंदमि तव्हां अचो थैंक यू अरे आंटी कहिड़ा हाल आहिनि माइक दे छा थी चए आंटी माइक दे बिनिश तुझे बिना काय मेरे साथ रहा कर हाँ वे अम्मा वे हाँ शिकारपुर में आया हॉस्पिटल में है हमें वो मां अॼु हेॾे तुंहिंजो नाम ॿुधी आई आहियां हाँ हाँ पोइ तूं हेॾे छो वेठी आहे अॻियां मुंहिंजे साम्हूं वेह रही अॼु हाणे तो मतलब यार उंडे न न मां हाणे हेॾा अच तूं अॼु स्पेशल मुंहिंजी ज़बरदस्त के अस्पताल में एडमिट हुई उतां आई आहे मुंहिंजो शो ॾिसण कुर्सी लॻायो आहे अम्मा जे लाइ शाबाश अम्मा भाई अस्पताल में आई है मुझे शो ॾिसण वाह भाई वाह जल्दी अरे अल्लाह से तो खुश रखे अम्मा शिकारपुर जी है तू हलिया तू हिते कुर्सी ते वे तू स्पेशल गेस्ट आहे तू गानो ॿुधाईंदी जी गानो ॿुधाईंदी हल वे फ़िलहाल ही ब्रेक तुंहिंजे लाइ ज़बरदस्त आहे 2 भेनरूं अची वियूं आहिनि ही मूंखे छा ॾिनो अथई आचार हे वठि हा आचार शिकारपुर जो आचार आ जाओ बेटा आप आ जाओ ॿियो केरु आहे भई बॉइज़ में तव्हां अचो ॿियो हेॾा केरु आहे उन ॿुधायो त हुयो ई गानो हलिया ज़बरदस्त GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स वारनि जे ताउन सां ख़ूबसूरत थी सेगमेंट जेको आहे LED छा ठाहियो क्या है बहुत प्यार करते हैं आजकल लोग मुझसे क्यों दमादम सिंध वाह भाई वाह सिंध TV क्या है मतलब इतना नवटन क्यों बनाया है मुश्किल राजा मेमून ये क्या लिखा हुआ है शो अच्छा दी बेस्ट शो थैंक यू भाई आपने खुद बनाए चलो बहुत बहुत शुक्रिया जबरदस्त इनका इसके लिए गिफ्ट अलग है अचो गानो ॿुधायो हाँ नालो ॿुधायो
मथे मसरूर मसूद मसूद गानो ॿुधाए कभी मैं देखूं आहा कभी मैं सोचूं ये दुनिया क्या कुछ भी नहीं ठीक है तेरे बिना माँ कुछ भी नहीं आहा। तू जो नहीं तो कुछ भी नहीं ओ माँ मुझको झुलाओ ना झूला रे माँ मुझको झुलाओ ना झूला कराहो ले झुलाओ ना झूला ओ माँ मुझको झुलाओ ना झूला रे माँ मुझको झुलाओ ना झूला ओके जबरदस्त भाई माँ जी याद अची वई अच अति तू अच नालो ॿुधा महरीन मेरिन रुगो दी खिली छो हाँ चलो गानो ॿुधाए शाबाश हाँ मेरिन हर हिकु हो खिलाफ पंहिंजी नियति हिसाब रब मिलाए मिली वियासे पेड़ा थी विया पार बाज़ी खटे खटे बाज़ी खटे खटे बाज़ी खटे केर वियो बाज़ी खटे हलिया भाई हलिया हलिया चाचा हलिया नालो ॿुधाइजो रफ़ीक अहमद रफ़ीक साईं किथां आहियो शिकारपुर मां। शिकारपुर मां आंटी तव्हां सां ई आहे आंटी तव्हां सां गॾु आई आहे हा छा थिए तव्हांजी भेण आहे भेण आहे थी माशाल्लाह की छा थियो अथव आंटी हाणे सही अथव न हा, हाणे सही गानो अथव। अहिड़ो ॿुधाइजो तबियत सही थी वञे सफ़ा इंशाल्लाह रखो अल्लाह ते। ओके भाउ जॾहिं वरी परफॉर्म कंदो आहे न जंग जे मैदान में त उहे भेणूं ॾाढो ख़ुशि थींदियूं आहिनि हा मुंहिंजो भाउ अथई इहो मुंहिंजो भाउ अथई हा इहो तुंहिंजो भाउ आहे अमा ओके हा लाल मेरी पत रखियो भला झूले लालण ओ लाल मेरी पत रखियो भला झूले लालण सिंधड़ी दा सेवण दा सती शबा दमादम मस्त कलंदर जियो अलीता पहला नंबर वाह वाह दमादम मस्त कलंदर ओ लाल मेरी ओ लाल मेरी वाह सही वाह जबरदस्त जोरदार ताड़ियों भाई अधे के लिए आ जाओ बेटा जी वालेकुम नाम तुम्हारा क्या भूल जाता हूँ बेटा सबा सबा आपका नाम है सबा और गाना कौन सा सुनाएगी सबा मैं नारे मस्ताना सुनाओ नारेल मैं नारे मस्ताना मैं नारे मस्ताना हाँ सुनाओ मैं नारे मस्ताना मैं शोखी रंदाना मैं नारे मस्ताना मैं शोखी रंदाना मैं तृष्णा कहाँ जाऊँ मैं तृष्णा कहाँ जाऊँ पीकर भी कहाँ जाना मैं नारे मस्ताना मैं शोखी रंदाना सलमान का देवा नारे मस्ताना मैं शोखी रंदाना वाह भाई वाह जोर बस बस ओके जी जबर जोरदार ताड़ियों भाई अच बाबा अच नालो ॿुधाए मोहम्मद मुनीब मुनीब साहब किथां आया आहियो कराची सां कराची खां ॿुधाए गानो मुझो जमालो आ सिंध सा हो जमालो मुझो जमालो आ सिंध सा हो जमालो मुझो जमालो आ अॻियां अॻियां हो जमालो मुझो जमालो सिंध सा हो जब अॻियां अॻियां किथे वेठे वेठे किथे एॾो परे खां आयो आहीं इहो ॿुधाइण हल भाई अचो आ जाए नाला क्या है आपका बेटा नूरुलैन नूरुलैन सुनाओ गाना ॿुधाए गानो हाँ तेरा मेरा है प्यार अमर तू चाह तो कदमों में सर रख दूं वाह सलमान तेरे जीवन क्या अगर मांगे तू मेरी जान नजर कर दूं तेरा मेरा है प्यार अमर ओके जबरदस्त केर रहे हो सब थी या जल्दी खरिया ओके भाई केर मां तुम बिनिश ब्लू कलर मैंने कहा ये भी कोई पार्टिसिपेट करने आई है हेलो भाई केर है हाणे इनाम जो हकदार एलईडी जो तव्हांखे करिणो है फैसलो आप लोगों को करना है फैसला कि किसने गाना अच्छा गाया कंहिं सुठो गानो गायो इहो तव्हांखे करिणो है फैसलो जंहिंखे लगे थो हिन चाचे शिकारपुर वारे ॾाढी सुठी धमाल थी जिसको लगता है माँ मुझको झूला है झूला जिसको लगता है बदलफ्ज हो जमालो जिसको लगता है इस मेरी बहन ने तेरा मेरा है साथ जिसको लगता है इस मेरी बहन ने गाना अच्छा गाया
जिसको लगता है इस मेरी बहन ने गाना अच्छा गाया, तो हमारी एलईडी जा रही है इस बहन के पास। जोरदार तालियां भाई। गिफ्ट खड़िया, गिफ्ट है, सबने गिफ्ट है। थैंक यू बेटा। टाउन वन जो खूबसूरत गिफ्ट आ सकद वींदो भाई। मैक्सी 5 एनर्जी जो गिफ्ट आ सकद। यूनिक सोलर एनर्जी जो गिफ्ट आ सकद वींदो। जल्दी 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 खड़िया पुट, जल्दी खड़िया, जल्दी जल्दी जल्दी। टाउन वन एंड मैक्सी 5 एनर्जी जो खूबसूरत गिफ्ट आ सकद वींदो भाई। मां वठा तो नड़ो ब्रेक हीअं वयो हीअं आयो। ॿियूं बि खोड़ सारियूं गेम्स आहिनि, छो त प्रोग्राम में ब्रेक जो वक़्तु थियो आहे। छा कजे, ब्रेक वठंदासीं त असांखे बि ॾोकड़ पैसो मिलंदो, न त मज़ो न ईंदो। त पोइ प्रोग्राम में जो नालो ज़रूरु वठंदा कयो ब्रेक में। बरसात इनामन जी थे थी जित खुलन लिफाफा बंद। दमादम सिंध, दमादम सिंध। ओके जी, वेलकम बैक। भली कार भली कार भली कार। अवां सभी सजणनि खे दिल जी गहराइयुनि सां हिकु दफ़ो ॿीहर भली कार। ऐं हाणे केरु आहे जेको असां सां गॾु दमादम सिंध एक्सप्रेस रांदि खेॾंदो? ब्लैक ब्यूटी वारनि जे ताउन सां हीउ सेगमेंट आहे भई। ब्लैक ब्यूटी वारा चवनि था त हीउ पाउडर लॻाइण खां पोइ मूंखे कंहिं बि परफ्यूम जो अहसासु न रहंदो आहे, ज़रूरत बि न आहे। त पोइ केरु आहे जेको म्यूज़िकल चेयर खेॾंदो? तव्हां अचो। चश्मे वारियूं सभु था उथारियूं, सभु चश्मे वारियूं। अच, 1 2 ही 3, आज सब चश्मे वारियूं। जिसने चश्मा पहना है वो आज दमादम सिंध एक्सप्रेस में आएगी भाई। छा कजे, छा कजे। चश्मा लगाओ, हाँ चश्मा लगाओ, चश्मा लगाओ। आ जाओ आज बाबा, चश्मन लगाने वाली जो ॾींहुं है आज, चश्मन लगाने वाले जो ॾींहुं है। इसने अभी पहन लिया, मेरा पड़ा हुआ है, किसी ने पकड़ लिया। आ जाओ आ जाओ, सब चश्मश, सभई चश्मश, सभई मुझू अदड़ियूं चश्मे वारियूं अची वयूं भई। ज़बरदस्त। ही वाहिद दमादम सिंध एक्सप्रेस है जेके अछनि चश्मनि वारनि जी गाॾी आहे। हीअ 1 2 3 4 5 6 7 8, होॾां अचो, होॾां अचो, पोयां अचो। 6 कुर्सियूं आहिनि। 1 2 3 4 5 6 कुर्सियूं आहिनि। 2 मुंहिंजूं भेनरूं पहिरें ई विकेट में आउट। चश्मो अथई तो वटि त रुॻो ॿार आहिनि अधी, होॾे अॻियां पोयां। ओके भई, ओके भई। इंजन थी आहे हीअ अधी दमादम सिंध एक्सप्रेस जी। कोशिशि कजो त पोइते न मुड़िजो। हीअं हेसि ताईं पहुतो त हिते न पहुचो, हिन कुर्सी ते हमिलो कजो। पोइते वियो त आउट थी वेंदो, पोइ हुनखे असां चांस ॾींदासीं जेको पोयां तव्हां ॼऊं। ओके, वेरी गुड, शाबाश बेटा। तार लगा दी करंट वाली, इसमें हाथ नहीं लगाना, कुर्सी में करंट है, हाथ न लगाइजो, ठीकु आहे। ओके, त पोइ तव्हांजो टाइम शुरू थिए थो हाणे। 3 2 1 एंड म्यूज़िक। दमादम सिंध एक्सप्रेस, चश्मन वारियूं भेनरुनि जी दमादम सिंध एक्सप्रेस। वाह वाह। थोड़ा तेज चलो, थोड़ा तेज चलो, स्पीड स्पीड तेज। ब्लैक ब्यूटी, ये क्या हुआ? वे 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 वे, हाँ अब ये तुम तो उधर से आई ना, पीछे से हमलो थी वियो कुर्सी ते। हलो भाई, 2 आउट थियणियूं न, हिकिड़ी आउट कीअं थी, ॿी केरु थी वई। ओके भाई, इन्हनि खे गिफ्ट ॾियो, गिफ्ट ॾियो, शाबाश। अधी उथो, वरी रांदि हलंदी। थोड़ा इंजन थोड़ा फास्ट चलनी चाहिए, थोड़ा तेज हले। हलो अधी, हलो हलो हलो, शाबाश शाबाश शाबाश। गिफ्ट ॾियो भाई। टाउन वन जो गिफ्ट तव्हांखे कहिड़ो गिफ्ट ॾियो? गिफ्ट ॾियो, कहिड़ो गिफ्ट ॾियो तोखे? हेॾा 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 चश्मा, हेॾा ॾिस, हीअ ज़बरदस्त गिफ्ट है। मैक्सी 5 एनर्जी जो खूबसूरत गिफ्ट है। ओके, इंजन चेंज, इंजन चेंज, गाड़ी जी इंजन चेंज, थोड़ो परते जो परते जो परते जो। ओके, 3 2 1 एंड म्यूजिक। शाबाश। दमादम सिंध एक्सप्रेस ब्लैक ब्यूटी टेलकम पाउडर। मैंने कहा था पीछे नहीं आना, पीछे नहीं आना, पीछे देखो, पीछे आंटी खड़ी है, बैठी है। हलिया हलिया हलिया। ओके भाई, गिफ्ट जो गिफ्ट जो गिफ्ट जो, शाबाश। टाउन वन जो खूबसूरत गिफ्ट तव्हां सां गॾु वेंदो। जल्दी 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 जल्दी। चश्मे वारी अदड़ियुनि जो आहे ही ट्रेन। हाँ, 3 2 1 एंड म्यूजिक। हलो अबा, जल्दी।
छा कजे ओके भाई ज़बर हेॾा ॾियो हिकिड़ो मिनट हेॾे मूंखे हीअं ॾेखारे पोइ ॾींदो कर न गिफ्ट चाचा अदी तूं ॾेखार त सही मूंखे कहिड़ो गिफ्ट खयो थी वञी मैक्सी 5 एनर्जी जो गिफ्ट खयो थी वञी हाँ हम उर्दू में बात करें सिंधी सफा समझ में नहीं आ रही तो हम क्या करें हाँ माइक तो दो क्या बोले लोग पता नहीं क्या छा जी अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम अस्सलाम सर सर मैं कह रही हूँ कि ना आप उर्दू में बात किया करें, इंग्लिश समझ नहीं आती है। उर्दू में भी बात करता हूँ मैं क्या करूँ जिंदगी में कभी कभी सिंधी प्रोग्राम में मूं अॼु सोचो तो सिंधी अॼु उर्दू न ॻाल्हाईंदुसि मां छा कयां अॼु मुंहिंजो मूड न आहे उर्दू ॻाल्हाइण जो अॼु मां सिंधी पियो ॻाल्हायां ओके भाई 3 2 1 एंड म्यूजिक शाबाश क्या बात है भाई वाह वाह स्पीड तेज अदी तोखे छा थो लगे कुर्सी तोड़े पाण सीट जी ईंदी आहे तकड़ी हलंदी आहे त कुर्सी ते वेही वेंदी आहे ओके भाई गिफ्ट ॾियो टाउन वन जो ख़ूबसूरत गिफ्ट तव्हां सां गॾु वेंदो भाई जल्दी म्यूजिक घणा दफ़ा चवां ब्लैक ब्यूटी टैल्कम पाउडर मुझे लगाने के बाद किसी परफ्यूम की जरूरत नहीं ब्लैक ब्यूटी टैल्कम पाउडर पहिरें ई माना कोशिश करी थी त मां म्यूजिक जे टाइम ते विया ओके भाई मैक्सी 5 एनर्जी जो ख़ूबसूरत गिफ्ट तव्हां सां गॾु विधो भाई जल्दी ओके बाक़ी बचियूं ॿ बुजूं भेनरूं जिन मां ॾिसूं था त केरु थो एलईडी खटे अच्छा अधी ॻाल्हि ॿुधो हाणे तेज़ न हलंदा ऐं आउट कंदुमि तेज हलजो ठीक है स्पीड में हलजो जिथे तव्हांजो बग़ैर हथ लगाए हलंदा रहो जिथे म्यूजिक बे उते तव्हां जहिड़ो कयो अब आगे पीछे किसी भी तरीके से कुर्सी पे बैठना है हाणे कहिड़े भी तरीके सां कुर्सी ते वेहणो आहे छो त हीअ आहे कुर्सी जेका तव्हांखे ॾियारींदी जूसर ब्लेंडर जेको आहे ब्लैक ब्यूटी टैल्कम पाउडर वारनि जे ताउन सां ओके 3 2 1 म्यूजिक ये क्या हुआ कैसे हुआ कहाँ हुआ मेरी बहन दमादम सिंध एक्सप्रेस में ब्लैक ब्यूटी जो जूसर ब्लेंडर तव्हांखे खोड़ सारो इनाम यूनिक सोलर जो तव्हांखे इनाम ओके भाई ज़ोरदार ताड़ियूं उन्हनि नदुनि जे लाइ हा भाउ शाइरी केरु लिखी आयो आहे अॼु मुंहिंजे लाइ शाइरी लिखी आयो आहे को मुंहिंजे लाइ शाइरी ये क्या बना के आई है यार ये गिफ्ट दे शाबाश कहिड़ो गिफ्ट इहो लाइ टाउन वन जो गिफ्ट खणी आहे शाबाश इनके देना दे दोस्त के तव्हां जेको पेंट ठाया है ज़बरदस्त थैंक यू भाई ये क्या बना के तस्वीर मेरी फेसबुक से उठाई बाल आ गए हैं अभी मेरे राजा भाई पेन थैंक यू भाई क्विज जो खूबसूरत गिफ्ट तव्हां सां गॾु वेंदो भाई ओके वेहो बेटा पंहिंजी जॻह ते वेहो ओके त हाणे कहिड़ो आहे सेगमेंट शायरी ॿुधायो शायरी इस बेटा इसको दो माइक दो जी बेटा क्या नाम है हुरुलैन माशाल्लाह हुर बताएं गाना शायरी सुनाएं उससे कह दो कि मोहब्बत में खयानत ना करे वो अगर ख्वाब भी देखे तो हमारे देखे वाह 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 क्या बात है गिफ्ट करिए बेटा मैक्सी 5 एनर्जी जो खूबसूरत गिफ्ट ओके जी हाँ शायरी ओ दोस्त का पूछो ओ जो कोट वारो बैठो है जल्दी माइक दे सुठो को शेर बुधा मामा दिल खुश थे तू बोल या न बोल तेरे बोलने का गम नहीं तेरा एक एक दीदार तेरे बोलने से कम नहीं या जगह तू सुजुकी आई उनमें जो लिखियल हो वो बुधाई यो मुझे नंढे हूंदे तू बोल ना बोल तेरे बोलने का तू चांद में सितारा हाँ इं हो न छा कजे ओ हुनखे शेर हुनखे दे माइक जल्दी टाउन वन जो खूबसूरत गिफ्ट दे जल्दी बुधाए शेर असी माण्हू सभु न सुहिणा पकी सभु हंजे कंहिं माण्हू मंझि अचे पोइ बाग ओके भाई मां वठा तो नंढो ब्रेक हीअं खोड़ सारा सेगमेंट करणा आहिनि प्रोग्राम जो नालो आहे बरसात इनामन जी थे थी जित खुलन लिफाफा बंद दमादम सिंध
दमादम सिंध, दमादम सिंध, दमादम सिंध। ओके जी, वेलकम बैक अगेन, खुशामदीद भली कार दमादम सिंध में। ऐं बिल्कुल हाणे जो गेम है वो ॾाढो ज़बरदस्त गेम है। कौन सी मेरी बहन बोल रही थी मुझे अभी, जो बोल रही थी इधर कुछ बोल रही थी, चश्मा किसने पहना था? आपने पहना था चश्मा? किसने पहना था इधर जो? क्या कुछ समझ में नहीं आ रहा? अब समझ में आ रहा है? हलो भाई, नेल्सन जो वजन मां मिक्स तो कया शो, नेल्सन जो वजन ज़बरदस्त गेम है। नेल्सन का वजन बहुत ही अच्छी गेम है। किस किस को आती है हाथ ऊपर करें, के जिसको आती है। नेल्सन पेंट्स आला मयार का नेशनल पेंट ब्रांड है। नेल्सन पेंट की खुसूसियत ये पेंट आपको 25% एक्स्ट्रा कवरेज देता है, जिससे आप कम पेंट के मिकदार में ज्यादा एरिया पेंट कर सकते हैं। नेल्सन पेंट जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं। हीअ गेम केर केर खेॾंदो? ईंदी आहे तोखे बी? हलिया आदि एक नेल्सन पेंट जो खूबसूरत डिनर सेट। अच ब हाँ अचो अचो, तव्हां अचो। टे मुंहिंजूं भेनरूं अची चुकियूं आहिनि, चौथी हिन पासे था खणूं। अच अदी तूं अच, हलिया शाबाश। नेल्सन पेंट्स रंग ज़िंदगी का खूबसूरत सेगमेंट है भाई नेल्सन पेंट जो। ऐं ही जेके दॿा तव्हांजे साम्हूं पिया आहिनि, तव्हां टे, ॿियो केरु आहे? तव्हां चइनी खे सिंधी अचे थी? सिंधी सम्झ में अचे थी? सिंधी समझ में आ रही है आपको बेटा? अच्छा, ही जेके दॿा पिया आहिनि तव्हांजे साम्हूं, उन में कंहिं में 1 किलो आहे, कंहिं में 2 किलो, कंहिं में 3 किलो, किसी में 1 किलो वजन है, किसी में 2 किलो है, किसी में 3 किलो है। ये डब्बे आपको उठा के चेक करने, ताकि खणी ये चेक करना है तो कंहिं में केतिरो वजन है, कहिड़ो दब्बो है जेको सब खां वधीक हल्को है। जो सबसे ज्यादा हल्का डब्बा होगा वो होगा इस साइड, उनका थोड़ो वजनी हिते, उससे ज्यादा वजनी इधर, उनका घट वजनी हिते, ठीक है? कम से कम उधर, भारी से भारी। 1 2 3 4 5 ऐसे तरतीब बनानी है हमने, ठीक है दी? समझ में सभी के चाहिए? पेरिया केरी दो पेरिया, आप आ जाओ। 1 मिनट का टाइम है, ठीक है? 1 मिनट जो टाइम हूंदो। तव्हां जेतिरो घटि टाइम में तरतीब ॾींदा ओतिरो ई खटण जा चांसिस वधीक। अचो ओके भाई, शुरू कयूं? साथ ॾींदा तव्हां वेठा हो त? छा आहे छो था कयो? ओके, त पोइ तव्हांजो टाइम शुरू थिए थो हाणे। 3 2 1 एंड गो। शाबाश। दिल पाकिस्तान, जान पाकिस्तान, दिल पाकिस्तान, जान पाकिस्तान, दिल। डब्बा नीचे भी रख के चेंज कर सकती हो मेरी बहन, नीचे भी रख के चेंज कर सकती हो। जहाँ पाकिस्तान, ओके। 5 10 15 20 सेकंड बचाए वही अधी। 20 सेकंड मतलब 40 सेकंडनि में तरतीब ॾिनी है। जेकॾहिं तरतीब सही है 40 सेकंडनि में त नॉट बैड, ठीक है भाई? हिन में छा हुजणु खपे? 1 किलो है, हिन में छा हुजणु खपे? 2 किलो है, हिन में छा हुजणु खपे? 3 किलो, हिन में छा हुजणु खपे? 4 किलो। चले भाई, 40 सेकंड में मेरी ये बहन कर चुकी है। आपको करना है 35 38 या 37। उधर मुंह करो, शाबाश। ओके, जल्दी 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 भाई। नेल्सन पेंट्स रंग जिंदगी का नेल्सन पेंट की ख़ुसूसियत है तो 25% पेंट में एक्स्ट्रा होंदो है। ऐं जेकॾहिं तव्हां नेल्सन पेंट यूज़ कंदा घर में तो पोइ तव्हांजे घर जो पूरो जेको कलर है वो घटि पैसनि में अची वेंदो। ओके अदी, केरु थो अचे? अचो। ओके 3 2 1 बी 3 2 1 तो चवा। ओके जी, 3 2 1 एंड म्यूजिक। क्या बात है शोभी?
9 8 7 6 5 4 3 2 1। मेरी बहन को गिफ्ट दे शाबाश। हिकड़ो 1 मिनट लगा लिया पूरा आपने, क्योंकि आपको पता था कि 40 सेकंड में वो मेरी बहन कर चुकी है तरतीब, तो पोइ तहां थी विया गैर हाज़िर था। ओके भाई, थैंक यू वेरी मच। आउट थी विया। ऐं मैक्सीफाई एनर्जी जो ख़ूबसूरत गिफ्ट तव्हां सां गॾु विधो भाई, ज़ोरदार ताड़ियूं हुन पासे मुंहुं कयो। शाबाश बेटा शाबाश। क्या कुछ नहीं होगा बेटा, ऐसे निशानी पक्की हिकड़ी अधी निशानी पक्कियूं पई करे कहिड़ो डब्बो कहिड़ो आहे, कहिड़ो 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 आहे। हाँ भाई जल्दी अचो जल्दी अचो जल्दी अचो जल्दी अचो, आ जाओ। 40 सेकंड में तरतीब हो चुकी है। अभी आपको कम से कम टाइम में तरतीब, मतलब कोशिश करो कि 30 सेकंड में निपटा लो। ओके 3 2 1 एंड म्यूजिक। दस सेकंड, 15 सेकंड, 20 सेकंड, 20 सेकंड, 25 सेकंड, 30 सेकंड। ओके 30 सेकंड। किधर डब्बों को किसी का किधर मुंह कर दिया, किसी का किधर कर दिया। चलो जी, हिन में 30 सेकंड में ही आधी तरतीब ॾिनी है 30 सेकंड में। तो अगर इसकी तरतीब ठीक रही तो वो मेरी बहन हो जाएगी आउट। ओके तो कोई हिन में छा हुजण खपे? 1 किलो है, तालियां बजाओ अगर है तो। मेरी आंखें तुम हो, मैं नहीं देख रहा क्या है। हिन में छा है हुजण खपे? है 2 किलो, इसमें क्या होना चाहिए? है 3 किलो, इसमें क्या होना चाहिए? है 4 किलो। ओ क्या बात है मेरी बहन, क्या बात है। टाउन 1 जो खूबसूरत गिफ्ट तव्हां सां गॾु विधो भाई। अदी अब जल्दी 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 चेंज कर, जल्दी चेंज कर, चेंज कर, चेंज कर, चेंज कर, जल्दी 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 जल्दी। शाबाश शाबाश। नेल्सन पेंट जो खूबसूरत सेगमेंट, नेल्सन जो बटन 30 सेकंड में भाई रिकॉर्ड तोड़े छॾिया छोकिरी न। आ जाओ तव्हां कजो 20 सेकंडनि में, बस खणी दॿा रखो। ठीक है जी, घटि में घटि मतलब जेतिरो जल्दी थी सके नेल्सन पेंट जो खूबसूरत सेगमेंट ही खटे सघो था। नेल्सन पेंट जो डिनर सेट तव्हां सां गॾु विधो। ओके त तव्हांजो टाइम शुरू थिए थो हाणे। 3 2 1 म्यूजिक। 5 सेकंड, 10 सेकंड, 15 सेकंड, 20 सेकंड, 25 सेकंड हो चुके भाई, बाकी 5 सेकंड है। 30 सेकंड, 30 सेकंड। ओके भाई, तो जेकॾहिं हिन जी तरतीब सही है तो ॿिन्ही में कंदासीं पाण टास। क्या करेंगे? टास। ओके जी, हिन में छा हुजण खपे? 1 किलो है, ॿुधायो न छा थियो आहे? हिन में छा हुजण खपे? 2 किलो, इसमें क्या होना चाहिए? 3 किलो है, इसमें क्या होना चाहिए? 4 किलो है। ओ क्या बात है जी, जल्दी टास्क कंदासीं भाई, टास्क कंदासीं, टास्क कंदासीं ॾाढो ज़बरदस्त। ॿई मुंहिंजूं भेनरूं अॻियां अचो, ॿई भेनरूं अॻियां अचो। टास्क करण जो पंहिंजो पुराणो स्टाइल आहे। नंढे हूंदे असां ईअं टास्क कंदासीं। मां घणो करे रांदियुनि में खेॾुमि। कौन करेगा बताओ? तव्हां कंदो? अचे ही पन्नो पोयां हथ में लिकायो, तव्हां आदि हिन पासे अचो, इस साइड आओ, पीछा हथ में हीअं करे ॿुधाई। पोइ हिते अस्सलाम वालेकुम, कैसी हो? ठीक हो? सब सेट है? A1 फर्स्ट क्लास। तुम्हें क्या लगता है कि तुम्हारी किस्मत साथ देगी? हाँ देगी, तो देखते हैं। आ जाओ जल्दी अचो, ॾिसूं था त केर तो टास्क खटे। ओके जल्दी, ये हाथ खोले। ओ नेल्सन पेंट जो खूबसूरत डिनर सेट हिन अची सां गॾु विधो। ज़ोरदार ताड़ियूं वई। मैक्सीफाई एनर्जी जो खूबसूरत गिफ्ट तव्हां सां गॾु विधो। जल्दी 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 केरु आहे जेको मूंसां खेॾंदो? सिंध जी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान जो सेगमेंट भाई कप मीनार। केरु खेॾंदो मूंसां कप मीनार? जेको आहे टपाल मेज़बान वारे जे ताउन सां। आप आ जाए, आप आ जाए। केरा केरा, तव्हां अचो, तव्हां अचो, तव्हां अचो। ओके
लेट कर दी ना मैं पहले जो आया इधर तो क्यों नहीं बुधाया हालिया हालिया पहले जो हम आया तो क्यों नहीं बुधाया जल्दी बुधाया करो ना हमें बस 4 मुझे भेनरू अची वही आहिनि भाई टपाल मेज़बान जो खूबसूरत सेगमेंट ज़बरदस्त सेगमेंट जेको है कप मीनार ऐं जेको खटींदो उनखे मिलंदो टपाल मेज़बान जी तरफा खूबसूरत ज़बरदस्त किस्म जो गिफ्ट ओके भाई एक तुम मत हेॾे हो जाओ तुम तो इधर हो जाओ 1 2 3 चौथी और भी मेरी बहन घुराई थी कड़ी घुराई थी डाडो परेशान किया था 4 आ गई तुम कहाँ छुप गई थी मेरी बहन अच्छा बच्चे को छोड़ने के लिए हलो भाई टपाल मेज़बान जा कप आहिनि तव्हांजे साम्हूं ही कप हीअं रखणा आहिनि हीअं लाइन करे रखणा आहिनि ऐं पूरी लाइन जीअं रेल हूंदी आहे ईअं ठाहिणा आहिनि उन खां पोइ जेको आहे हिन जे मथां तव्हां कप ईअं रखंदा वेंदा ऐं इन ई तरीक़े सां हिन तरीक़े सां कप रखंदा ऐं मीनार ठाहींदा वॾे में वॾो जेको वॾो मीनार ठाहींदो उहो खणी ईंदो असां वटां टपाल मेज़बान जो ख़ूबसूरत गिफ्ट त पोइ केरु थो अचे पहिरियां केरु ईंदो तव्हां ईंदो अचो 1 मिंट जो टाइम 1 मिंट में कोशिशि कजो त घणे खां घणा कप खणिजो त तव्हांजो टाइम शुरू थिए थो हाणे 3 2 1 एंड म्यूजिक शुरू जल्दी सीधा ले आओ सिंध जी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान छो तो सिंध जो शान सिंध जो मान टपाल मेज़बान आहे रंग खुशबू ऐं ज़ाइक़े सां गॾु ज़बरदस्त क़िस्म जी चांहि पीअंदा रहो इंजॉय कंदा रहो शाबाश जल्दी ओके जी 9 8 7 6 5 4 3 2 एंड 1 बस ओके जी टपाल मेज़बान 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 कप जल्दी आ जाए मेरी बहन जल्दी 26 कप फास्ट तू तो थोड़ो तेज थी हल भाई सलीम अनारकली जो इंतजार थी छा हले भाई 3 2 1 एंड म्यूजिक कितने कप थे कप कितने थे क्या बात है नाइन 8 7 6 5 4 3 2 1 बस ओके जी टपाल मेज़बान 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 का भाई अधी को गिफ्ट दो 26 थे आपके ओके जी टाउन 1 जो खूबसूरत गिफ्ट असां भी तो जल्दी अचो शाबाश जी तो तहां जो टाइम शुरू थे तो हाणे 3 2 1 एंड म्यूजिक शाबाश Nine, 8 7 6 5 4 3 2 and 1 बस स्टॉप ओके जी टपाल मेज़बान 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 कप भाई जबरदस्त जोरदार ताड़ी भाई मैक्सीफाई एनर्जी गिफ्ट ताज़ा कर भी दो भाई जल्दी अचो जल्दी शाबाश
सलीम पुत्र जल्दी ओके जल्दी अचो ओके जी सिंधी नंबर 1 चाहे टपाल मेजबान तहां जो टाइम शुरू थे तो हाणे 3 2 1 एंड म्यूजिक कितने कप जल्दी शाबाश जबरदस्त नाइन 8 7 6 5 4 3 2 एंड 1 इधर कब जबरदस्त मेरी बहन कोई बिल्डर शिल्डर हो क्या हाँ टपाल मेजबान 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 ये नहीं गिनी जाएगी ना ये बेटा पार्किंग है ये हरू भरू कब्जा किया प्लाट पे यही गिने जाएंगे वो 30 कैसे रख गई हाँ आपने गलत रखा इधर भी कप रह गया आपका इधर भी एक कप रह गया ओके तो कोई विनर असा जी आहे हिया दी भाई जोरदार ताड़ियो ओके जी टपाल मेजबान जो खूबसूरत गिफ्ट आ था कर दो भाई मैक्सीफाई एनर्जी जो गिफ्ट आ था कर दो मां वठा तो इते ब्रेक हिया इस प्रोग्राम जो नालो आहे दबादे से बरसात इनामन जीते थी जित खुनन लिफाफा बंद तमाम सिंध में एक दफ़ो बीहर भली कार आवाज़ सभिनी खे तो बॉइज़ ॾाढा बोर पिया थियनि असांजा छोकिरा असांजा नौजवान असांजी क़ौम जेका अॻिते वधाईंदा हाँ असांजी जेका मईशत अॻिते वधाए चुप कयो बोर लॻाए केरु ईंदो डंडा चक्कर में भाई हलिया चाचा तूं हलिया शिकारपुर वारा आप आ जाओ बेटा डंडा चक्कर खूबसूरत सेगमेंट वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स पार्ट जे ताउन सां तमामु ज़बरदस्त सेगमेंट आहे माण्हू हिन में किरी बि पवंदा आहिनि हा हा माइक तरे हिनखे छा थी अबा ॾे हाल वाल अस्सलाम अस्सलाम अल्लाह शुक्र इतनी भली टिकटॉक करई या जी बाऊ हाँ नालो छा अथई रायल खान सहतो रायल खान सहतो इहो कहिड़ो स्टाइल वरी अच स्टाइल में जल्दी शाबाश इधर आओ सलमान हेॾे हिनखे हेॾा 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 हाँ हलिया कीअं पियो अची इहो ओके भाई देख डंडो जो हथ में गेम कुछ हीअं आहे डंडा रख मथा रख दे मुंहुं पंहिंजो ऐं आराम आराम सां ईअं चक्कर हणंदे 1 2 3 4 5 चक्कर हणी बाल खणंदे हुतां ऐं बाल खणी वेंदे हुन टोकरीअ में पहुचाईंदे होसि ताईं ठीकु आहे जी हीअ टोपी थोरी हीअं कर केप हा ईअं शाबाश 2025 हले हाणे डंडो खण ओके जी वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स जे ताउन सां खूबसूरत सेगमेंट तहां जो टाइम शुरू थिए थो हाणे 3 2 1 एंड म्यूजिक 1 2 गिनो 3 4 5 बाल खण शाबाश टोकरी में जल्दी वरी दे हल जी म्यूजिक शाबाश 1 2 3 4 5 बाल खण पुत्र बाल खण जल्दी जल्दी 9 8 7 6 5 4 3 2 एंड 1 ओके भाई ब बाल ऐं हिकु चक्कर हिन दोस्त कयो आहे अच भाई ब बाल हिकु चक्कर ओके तो तहां जो टाइम शुरू थिए थो हाणे
3 2 1 एंड म्यूजिक बी 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 अबा तकड़ा जज्बाती हिते इन हाकी खे खणी होॾे न वञ हिते हाकी पई हुजे ओके 3 2 1 एंड म्यूजिक शाबाश 1 हाँ तो अब कमायो तो हाँ 3 छा थियो 4 5 बस बाल खण जल्दी 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 शाबाश म्यूजिक 1 2 गणजोस 9 8 7 6 5 4 3 2 1 ओके ओके 4 चक्कर हैं आउट थी वही क्विज जो जूस खणी हिनखे प्यार आहे भाउ हिनखे प्यार हुयो छोकिरा जूस पूस प्यारियो क्विज जो जूस खूबसूरत हेॾा हेॾा खणी गिफ्ट खणी ॾेस वञी घर वञी पे मल खूबसूरत भई हे वटि हलिया चाचा हलिया न तूं अच न पुट जल्दी अच शाबाश ओके 3 2 1 एंड म्यूजिक 1 2 3 4 5 जल्दी शाबाश म्यूजिक 1 2 3 4 5 शाबाश जल्दी जल्दी म्यूजिक 1 2 9 8 7 6 5 4 3 2 1 कितने चक्कर लगाए 5 लगा लिए ओके 2 बाल 5 चक्कर तू बी हु आउट गिफ्ट दे पुटे के क्विज जो खूबसूरत गिफ्ट खणी जल्दी 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 जबरदस्त गिफ्ट हलवा हलिया दोस्त हाँ बूट ला भले आप आ रहे हो भाई था वजो आ जाओ ओके 3 2 1 एंड म्यूजिक 1 2 3 4 5 जूस पिलाओ उसको थोड़ी देर वेट करो इधर वेट करो जूस पिलाओ आलिया जज्बाती मत हुआ कर गिफ्ट दे ओके जी बस हलिया गिफ्ट दे पुटे रखी खणिया गिफ्ट खणिया हाँ जूस प्यारे जूस से सही पिए जूस दे प्यारे हाँ कोई जो जूस पी अचे इते फिलहाल पी हल भाई 3 2 अरे मथो इन ते रख दे ठीक है अखियूं बंद मथो वथे हाँ 3 2 1 एंड म्यूजिक 1 2 3 4 शाबाश 5 जल्दी वेरी गुड जबरदस्त भाई जबरदस्त परवन माण्हुनि जे मथां न किरजांइ म्यूजिक 1 2 3 4 5 जल्दी शाबाश म्यूजिक 1 2 3 4 5 9 8 7 6 5 4 3 2 1 ओके जबरदस्त शाबाश भाई वाह जो रिकॉर्ड संभाल जूस प्यारे हुनखे जूस प्यारे पहिरियां
शाबाश जल्दी तो पोइ असांजो विनर आहे ही दोस्त जंहिं विधा आहिनि 3 बाल ऐं 4 घणा चक्कर 2 चक्कर त वकार बिल्डर जो ख़ूबसूरत गिफ्ट तव्हां सां गॾु ईंदो भई ज़ोरदार ताड़ियूं भई हे जूस पी पुट तूं हाणे हिनखे जूस दे हा ओके भई छा कजे सस ऐं नूंहं जो झेड़ो था करायूं भई भाभी जिठानी जो झेड़ो करायूं था भई छो त आहे पांडा केमिकल सफ़ाई ऐं हिफ़ाज़त गॾु छा कजे हा हलो टंग ट्विस्टर था करायो पांडा केमिकल घणा मिंट आहिनि बाक़ी मूं वटि ज़फ़र आहिनि सास और बहू हा कि सास भी कभी बहू क्या हुआ माइक दो जी मासा सास न सस नोरो अच्छा झेड़े था उते ही झेड़ो माना शुरू उते ही हले ए बी सॼा तो टंग ट्विस्टर पुछेड़ा सॼा तो शाबाश ओके भाई केर चवंदो अरोड़ा मरोड़ा शाबाश जल्दी ॿुधायो अरोड़ा मरोड़ा जल्दी इसको दो भाई हाँ अरोड़ा माइक खोलो बेटा टाइम नहीं है इतना माइक अरोड़ा मरोड़ा मरोड़ा अरोड़ा मरोड़ा माइक वट शाबाश हिन अम्मा खे दे अम्मा तू चो कंबर में ब बग्गा गाबा कंबर में चो माइक पे चलो हाँ माइक पे चलो हिकिड़ो मिनट चुप कयो हाँ छा चओ अम्मा अल्लाह ॿुध त सही अम्मा ॻाल्हि त ॿुध कंबर में ब बग्गा गाबा माइक ते हाँ छा चई सखर में न कंबर केदात कोट हाँ कंबर में ब बग्गा गाबा हाँ ॿुध कंबर शहर है कंबर उन में ब बग्गा अच्छा गाबा है ना हाणे ॿुध तो सही ॿुध पहिरियां मूंखे ॿुध हिकिड़ो त असांजो जेके सीनियर सिटीजन ॿुधनि थियूं घटि कंबर में ब बग्गा गाबा कंबर में गाबा दे अबा गिफ्ट दे हिकिड़ो मिंट बि अम्मा ॾाढी ज़बरदस्त गिफ्ट पांडा केमिकल जो ख़ूबसूरत गिफ्ट खणी आहे शाबाश जल्दी अच हाँ दे अम्मा खे अचे अम्मा मुंहिंजी राणी अचे वटि मुंहिंजी भेण वटि अचे भई मां नंढो ब्रेक थो वठां ब्रेक खां पोइ वरी अचां थो सस ऐं नूंहं भाभी जिठानी भेने ज़ाल मुड़ुस जिसको लड़ाई करनी है लड़ो आप लड़ो ओके तो मां वठां थो नंढो ब्रेक हीअं प्रोग्राम जो नालो आहे बरसात इनामन जी थे थी जित खुलन लिफाफा बंद वेलकम जी अगेन खुशामदीद भली कार अवां सभिनी खे सजणनि खे दिलि जी गहराइयुनि सां मोहबतूं विरायो प्यार विरायो ज़िंदगी ॿिनि ॾींहंनि जी आहे हलिया विधो मिट्टी में पिया हूंदो मोहबतूं विरायो ख़ुशियूं विरायो हर कंहिं जो ख्याल रखो हिक ॿिए जो ख्याल रखो कोशिश करे पंहिंजा जेके वॾा उमिरि वारा आहिनि उनजो ख्याल रखो ओके भाई त पोइ सस ऐं नूंहं जो झेड़ो केरु कंदो आज मुझे चाहिए सिर्फ और सिर्फ सास और बहू भाभी जिठानी नंद देवरानी अलाए कहिड़ा रिश्ता आहिनि मूंखे त अचनि ई कोन नाला तव्हां अचो कंहिंसां गॾु ईंदो हलिया आप आ जाओ किसके साथ आओगी आप आ चुकी हो और कोई बताओ और क्या कर रहे आप किसके साथ आओगी बेटा हाँ कहाँ है नाम बताओ लाश उठाओ ये अरे तो आ जाओ आप आ चुकी हो गेम में आ जाओ आप भी आ जाओ भाई किधर हो आ जाओ हला जल्दी पांडा केमिकल सफाई ऐं हिफ़ाज़त गॾु आहे ए अल्लाह मूंखे त छॾ हिकिड़ो मिंट जल्दी अचो जल्दी शाबाश पांडा केमिकल सफाई और हिफ़ाज़त साथ बस तुझे बड़ा प्यार है अपनी सास से सबर हाँ भाई 1 2 3 फैमिलीज़ अची चुकियूं आहिनि मूं वटि 3 कपल सभ खां पहिरियां झेड़ो केरु कंदो
हले 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 हे अज सब कसरू कढ नो मां माइक वठ माइक में ॻाल्हाए जा मूंखे ॾाढो तंग करे छॾियो आहे बी हेॾे हेॾे जहिड़ो था कयूं जहिड़ो था होॾां अच मां हेॾां अच हेॾां अच हीअं हीअं बि हा हिते हेॾे हीअ नूं हुआ तुंहिंजी नूं हीअ बी मां बी त सही हेॾां हिते बि हिते हा हिते बि होॾे मुंहुं कर हा शुरू कयो माइक मथे करे छॾियो अथई जीअण हराम करियो त मांखे बि हिन ॾाढो तंग कयो आहे मां बि हिन ससु मां ॾाढी तंग थी वई आहियां मुंहिंजे ॿारनि खे बि बर्दाश्त न करे थी आई आहे अहिड़ी ससु अलाह साईं कंहिंखे न ॾे अच्छा न मां हिनजी एॾी ख़िदमत कंदी आहियां पंहिंजी माउ खां बि वधीक पर हीअ जेका मुंहिंजी ससु आहे न अलाह कंहिंखे बि न ॾे इहा अहिड़ी ससु अलाह कंहिंखे बि न ॾे इहा मूंखे ससु माइक खोलो तौफीक माइक बंदे मां बढ़ाओ मां माइक करे जेका बर्दाश्त कंदी आहे त उन बीमार आहे मां हिनजी इलाही ख़िदमत कंदी आहियां पर इहा मञदी न आहे इहा बिल्कुलु न कंदी आहे अलाह ॾिसे थो न इहा मञण वारी ससु आहे ई न मां हिनखे छा कयां मां जेॾो बि कयां थी जेॾो बि मूंखे ईसा वॾा आहिनि तकलीफ़ ॾिनियूं अथई मां कुझु बि हिनखे न ये सच्चो जहिड़ो आहे ये सच्ची मां बीमार लगे रहो पर हीअ मुंहिंजी मञदी न आहे अलाह कंहिंखे न ॾे अहिड़ी नुंहुं हेड़ी नुंहुं कंहिंखे अलाह न ॾे जहिड़ी आज मूंखे चांहि टुक बि न ॾींदी आहे अहिड़ी नुंहुं कपिड़ा इस्त्री करे ओके जोरदार तालियूं ये सच्ची कहानी जा घर जी अल्लाह ये वायद जड़े को सच्चो आ जाओ भाई आ जाओ जल्दी अचो पाड़ा केमिकल सफाई और हिफाजत साथ साथ जी देवरानी और जिठानी जी माइक ऊपर भाभी आप हर वक्त बैठी रहती हैं और मुझे कहती हैं आप काम करती रहो बेटा मैं बैठ के आप पे नजर रखती हूँ ना आप मोबाइल में लगी रहती हो मैं कौन सा मोबाइल में लगी रहती हूँ हर वक्त में झाड़ू पोंछा आप काम करो आप काम नहीं करती हो आपकी उम्र इतनी हो गई है तो अब मैं क्या कर सकती हूँ कोई बात नहीं आपको चाहिए मेरा ख्याल नहीं ये आप गलत मोबाइल में लगी रहती हो सारा दिन आप गलत नहीं है हर वक्त आप लगी आपका काम ही काम ओके जी आ जाओ भाई आप कौन हो आप दोनों बहनें वैसे घर में लड़ती हो अल्हम्दुलिल्लाह लड़ती रहती हैं बोल रही अल्हम्दुलिल्लाह लड़ती रहती हैं चलो माइक ऊपर शाबाश जी तूने मेरी अलमारी से कपड़े क्यों निकाले थे मैं तेरे लिए बोला था कहाँ के पहनूंगी तो तूने क्यों निकाले मैं तेरे को मना करके गई थी ना तू मेरे कपड़े क्यों खराब कर देती है बार-बार क्या करूं यार जरा तू मेरे बच्चों के कपड़े भी खराब कर देती है साड़ी कपड़े थे खराब कर देती बार-बार अलमारियां थे खराब करके चले बार-बार आओ सही करती जाओ कर लिया करना बहन भाई तेरी बार-बार नौकर बैठी हो बाबा सफाया करती रहूं तेरी मेरी अलमारी मना करके जाती हूं तू नीचे रह कर तू नीचे बहन है ना कर लिया तो मेरे बच्चे आके मेरे बच्चे के कपड़े पहन के चले जाते जब मेरे बच्चे आके कपड़े नहीं पहनते मेरे बच्चे आके कपड़े पहनते नहीं पहनाया कर ना मेरे बच्चों के कपड़े क्यों पहनाती है तो यार अभी चलता है ना बहने मैंने क्या है हर बात है बहने बच्चों के कपड़े बहनों का प्यार है ओके भाई जोरदार ताली वही रंज भी ये कचेरी ज्यादा लग रही थी सारा दिन ऐसे ही बोलती रहती होंगी नींद में भी हो गया अल्लाह दी रहती एडी बहन अल्लाह से ये खुश वैसे ही सच में बहने हो आप चलो भाई जोरदार तालियां इनके लिए इन बहनों के प्यार हाणे तव्हां खे फैसलो करणो आहे त कंहिं सुठो जहिड़ो कयो जंहिंखे लगे तो हिननि जहिड़ो सुठो कयो जिनको लगता है इन्होंने लड़ाई अच्छी की ऐं जिनखे लगे तो ही जहिड़ो सुठो थियो अच्छा हाणे फैसलो एक दफ़ो ॿीहर हिननि खे गिफ्ट जो पांडा केमिकल सफाई और हिफाजत बाक़ी दो जोड़ों में मुकाबला भाई ॿिनि जोड़नि जे लाइ ताड़ियूं सही वॼियूं आहिनि त जंहिंखे लगे तो हिननि जहिड़ो सुठो कयो और जिनको लगता है इन्होंने लड़ाई अच्छी की तो भाई पांडा केमिकल जो खूबसूरत गिफ्ट तव्हां सां गॾु भाई ज़ोरदार ताड़ियूं पांडा केमिकल जो खूबसूरत गिफ्ट तव्हां सां गॾु शाबाश तो पोइ हाणे टंग ट्विस्टर केर ॿुधाईंदो मूंखे हलिया आंटी हलिया वाह जो जहिड़ो हाय खुश हो जो ओके भाई संडे मंडे डंडे अंडे तोड़े सबने मिलके डंडे संडे मंडे डंडे अंडे तोड़े सबने मिलकर डंडे इसको माइक दो बेटा हाँ बोलो संडे मंडे डंडे अंडे तोड़े सबने मिलके डंडे संडे मंडे संडे मंडे डंडे एक बार फिर के बजरंगी भाईजान चल रही है एक बार फिर हाँ संडे मंडे डंडे अंडे तोड़े सबने मिलके डंडे संडे मंडे डंडे मिलके सबने तोड़े अंडे संडे मंडे डंडे मिलके सबने तोड़े अंडे संडे मंडे डंडे मिलके सबने तोड़े संडे मंडे दे दो गिफ्ट दे दो क्विज जबरदस्त खूबसूरत गिफ्ट आ था ओके भाई इधर आओ इधर के दे
हाँ बेटा बोलो। पीतल के पतीले में पपीता पीला पीला, पीतल के पतीले में पपीता पीला पीला, पीतल के पपीते में पतीला पीला पीला, पीतल के पतीले में पपीता पीला पीला, पीतल के पतीले बस में निज़्मा इंटरनेशनल जो खूबसूरत गिफ्ट था नहीं दो भाई। चंदू के चाचा ने चंदू के चाची को चांदनी रात में चांदनी चौक पर चांदी के चमचे से चटनी चटाई। एक नेल्सन पेंट दूंगा भाई और टाउन 1 का 2 गिफ्ट दूंगा भाई उसको। चंदू के चाचा ने चंदू की चाची को चांदनी रात में चांदनी चौक पर चांदी के चमचे से चटनी चटाई। इसको माइक दो। हाँ बेटा। चंदू के चाचा ने चंदी की चाची को चांद की रात में चांद की चौक में चम्मच से चटनी चढ़ाई। चंदू के चाचा ने चंदी की चाची को चांद की रात में चांद की चौक में चम्मच से चटनी चढ़ाई। टाउन 1 एंड नेल्सन पेंट जो खूबसूरत गिफ्ट आ था। जोरदार ताड़ी भाई। और कौन है भाई? इन्हें के माइक दे, उसको पीछे माइक दो। बोलो हरी रेल लाल रेल, हरी रेल लाल रेल, हरी रेत लाल रेत, हरी रेत लाल रेत, हरी रेत लाल रेत, हरी रेत लाल रेत। बोलता रहे हरी रेत लाल। ओके भाई। रिवायत कुकिंग वाला जो खूबसूरत गिफ्ट आ था विंदो, थैंक यू वेरी मच। इधर माइक ले आओ, हिना के माइक दे अदी के ये जे बीच में ये तो नीचे करो एक मिनट, इन्हें के दे माइक। बोलो बेटा। मुझे दो। पापा के पीले पोतले में पप्पू की पिस्तौल की गोली। बोलो। पापा नहीं बोल सकती, इसको माइक दो। अम्मा को माइक दो, माइक दो। पापा के पीले पोतले में पप्पू की पिस्तौल की गोली। इन वक्त छो तो प्रोग्राम जो वक्त सफा खत्म छड़वा रहा है। पापा के पीले पोतले में पप्पू की पिस्तौल की गोली, पापा के पीले पोतले में पप्पू की पिस्तौल की गोली, पापा के पीले पोतले में पप्पू की पिस्तौल की गोली, पापा के पीले पोतले में पप्पू की पिस्तौल की गोली, पापा के ओके। पांडा केमिकल जो खूबसूरत गिफ्ट आ रहा गर्मी दो भाई। इन्हें करे भाई। बोलो बेटा। शायरी बताओ। किसी की तरफ कोई किनारा ना होगा, गैरों का तो क्या अपनों का भी कोई सहारा ना होगा। कर लो मोहब्बत रसूल से, क्योंकि उनके सिवा कोई हमारा ना होगा। वाह भाई वाह, जबरदस्त। पांडा केमिकल जो खूबसूरत गिफ्ट आ था। अच्छा जी, टिफल बेबी डायपर्स ये भी ले लो और ये भी ले लो। चलो ये बच्चे के लिए उसके लिए। ओके। रिवायत कुकिंग ऑयल जो खूबसूरत गिफ्ट आज लाए, ये मेरी इस बहन के लिए क्विज, और ये मेरी क्विज इनके लिए। जल्दी 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 खड़िया, जल्दी खड़िया। टिफल बेबी डायपर्स बच्चे किधर है? टिफल बेबी डायपर्स इधर दो, इधर दो। ये लो टिफल बेबी डायपर्स, शाबाश। क्विज क्विज कोला, जबरदस्त। क्विज कोला, क्विज कोला। ओके छोड़ दो, लड़ो नहीं, लड़ो। ये लो क्विज कोला, टिफल बेबी डायपर्स, टिफल बेबी डायपर्स। ओके जी, प्रोग्राम जो वक्त पांजी पुजाड़ी ते पहुंची चुको है। मां वठा तो माने आवा का इजाजत। मजा आया तो तालियां बजाए, शाबाश। चलो जी, मां वठा तो तालियां का इजाजत। इंशाल्लाह जिंदगी किस्मत ऐं त बेसानो सुभाणे रात जो 9 बजे वरी थी मुलाकात। तेस ताईं पंहिंजो खोड़ सारो ख्याल रखजो। मूंखे ॾिजो इजाजत। लव यू ऑल, गुड नाइट, टेक केयर। बरसात इनामन जी थे थी जित खुनन लिफाफा बंद।